अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये मुझे दुकान है बिजली जो ये सब्जी मेरा भैया मैं सब्जी खाई आया। ये कंप्यूटर है पियो शॉप आ बैटरी चार्जिंग जो सिस्टम आ बैटरी चार्ज कंदो आहियां। इस्त्री पवनि ग्राहकनि जूं के साल जूं जेके खणनि ई कोन था ने भागा। ॾिसो वॉशिंग मशीन पई आहे, इहा मूंखे महिल ठाहिणी आहे। ये प्लेट आहे, मूंखे प्लेट जो कमु करिणो आहे। ॾिसो पखा मां ठाहींदो आहियां। पखा ॾिसो हिकिड़ो सामान पियो आहे ऐं वांदो वेहण खां पोइ मां कंप्यूटर दुकान आहे मुंहिंजो। कंप्यूटर दुकान है, सब्जी दुकान, आलू चान।